नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुमरो आया संध्या सैयद रुकनासी हेडलाइन से। सिंध काबीना सिंध एजुकेशन फाउंडेशन जा रूल्स ठाहिण जी मंजूरी ॾेई छॾी। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। सर्विस रूल्स में मुक़ररियूं तरक़ियूं पघारूं अलाउंसेस ऐं सीनियोरिटी शामिल लोकल बॉडीज़ खे वधीक बाइख्तियार करणो आहे। सिंध काबीना जो फ़ैसिलो काबीना पारां NFC बाबति 2 सालनि वारी रिपोर्ट सिंध असेंबली में पेश करण जी बि मंजूरी। इजलास में सूबाई वज़ीरनि चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि अमलदारनि शिरकत कई। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि एहसास राशन प्रोग्राम बाबति इजलास। मुल्क में वधि खां वधि ग़रीब घराणनि खे फ़ाइदो पहुचाइण लाइ रजिस्ट्रेशन जे अमल खे तेज़ करणु, किरायनी स्टोर्स ऐं इम्कानी फ़ाइदो हासिलु कंदड़नि में बेदारी पैदा करण लाइ ज़िले हुकूमत जे इख़्तियारनि खे बि शामिलु करण जी हिदायत। वज़ीर आज़म जो चवणु आहे त माण्हुनि जूं तकलीफ़ूं ॾिसंदे ग़रीब तरबियत माण्हुनि खे ज़रूरी शयुनि ते सब्सिडी ॾेई रहिया आहिनि। मुतहदा अपोज़िशन जा पार्लियामानी क़ौमी सलामती कमेटी जी इन कैमरा ब्रीफिंग जी बाइकॉट जो ऐलान। पार्लियामेंट खे लगातार नज़रअंदाज करे ऑन कैमरा ज़रिए मामला हलाया पिया वञनि। अहिड़ियुनि हालतुनि में इन कैमरा ब्रीफिंग के नई हुकूमती तमाशे जी राह हमवार कंदी। कराची में क़त्ल थियल सिंध बार काउंसिल जे सेक्रेटरी इरफान महर जो मड़ गढ़ी यासीन वेझो अबाणे ॻोठ पहुचण ते इलाइक़े में सोग वारो माहौल। मक़तूल इरफान अली महर जी जनाज़ नमाज़ अबाणे ॻोठ अदा कई वई। जनाज़ नमाज़ में वकील बिरादरी सियासी समाजी अॻवाननि तोड़े ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई। वकील बिरादरी ऐं सिविल सोसाइटी जो इरफान अली महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ लाश रोड ते रखी एहतजाजी मुज़ाहिरो। इरफान महर जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। वारसनि जो मुतालबो इरफान महर जे क़त्ल ख़िलाफ़ कराची, हैदराबाद, लाड़काणो, खैरपुर, मेहड़, कंडियारो ऐं ॿियनि शहरनि में वकील ऐं बिरादरी पारां एहतजाज कयो वियो। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ऐं समुंड पार पाकिस्तानियुनि जी वोटिंग लाइ कमेटियूं जोड़ण जो फ़ैसिलो। इलेक्शन कमीशन जो टेक्निकल कमेटियुनि वारो फ़ैसिलो सुठो सवणो आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ट्वीट चवे थो पार्लियामेंट जा फ़ैसिला सभिनी इदारनि लाइ मुक़दम आहिनि। चूंडुनि में इलेक्शन कमीशन जी चेयरमैन ऐं मेंबरनि जो किरदारु अहम आहे। पाकिस्तान में कोरोना वायरस के 8 मरीज़ फ़ौत। हयाती विञाईंदड़नि जो अंग 28,745 थी वियो। 24 कलाकनि दौरान 377 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 12,85,631 थी वियो। हेल ताईं 12,42,711 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। सांगड़ जे शहमीर पमर कॉलोनी में शादी की तकरीब दौरान फायरिंग, नौजवान मारिजी वियो। शादी तकरीब में खुशी बिचा फायरिंग दौरान आलम यूसुफ ज़ई गोली लगण सबब मारिजी वियो। खुशियूं मातम में तब्दील। सुल्तानपुर ऐं भरपासन वारनि इलाइक़नि में उड़ी जी मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। फ़क़ीर ॻोठ में उड़ी विघे हिक ई कुटुंब जा 2 ॿार हयात विञाए वेठा। सिहत खाते उड़ी जे मर्ज़ ते ज़ाब्तो आणण लाइ के बि जोगा क़दम न खयां। मुबारकपुर वेझो ॻोठ हुरमत कहर में घरू तकरार था पुट था मां क़तल। कामिल कहर पंहिंजी मां सबाई ख़ातून के पिस्टल जा फायर करे क़तल कयो। मेहर वेझो ॻोठ गंजा जो रहवासी अब्बास साखानी पुर दौरान मुसाहिबत हथियार में था क़तल। फौजी जो लाश ताल के अस्पताल मुंतकिल। राजलगारी वेझो चोड़ पिताफी जो रहवासी शबीर संदीलो धाड़ेलनि जे चंबे मां हुजण जी तस्दीक थी वई। धाड़ेलनि जो मुगवी जे वारसनि खे फ़ोन 15 लाख रुपया भुग तलब। मुगवी जे वारसनि जो चवणु आहे त हू ग़रीब आहिनि, भुग 15 लाख किथां आणनि।
आवाज़ टीवी समेत सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया जे सर ते 5 डिसंबर ते लंपरायो सिंध सवारियों जे सिरे हेठि सकाफ़ती ईद मल्हाइण जूं तयारियूं चोट चढ़ियल। समूरी सिंध में सकाफ़ती रंग निर्वार थी पिया। सिंधवासियुनि पारां सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में सकाफ़ती प्रोग्राम, मच कचहरियूं ऐं जागरता रैलियूं कढण जो सिलसिलो जारी।